सिर्फ़ करण ई काफ़ी कोन्हे। बाल्टीअ जे तर में सुराख़ हुजे ऐं मथां तव्हां पाणी विझंदा रहो त सॼो पाणी ॿाहिरि वही निकिरंदो ऐं बाल्टीअ जे पंहिंजे हिसे में कुझु बि कोन ईंदो। अहिड़ो ई मामिलो इंसान जो बि आहे। माण्हू जो अमल उहो ई हक़ीक़तन अमल आहे जेको ख़ुदि हुनखे कुझु ॾेई रहियो हुजे। अगरि माण्हू बज़ाहिर सरगर्मियूं ॾेखारे रहियो हुजे ऐं उनजो पंहिंजो वजूद कुझु हासिल करण खां महरूम हुजे त इन सरगर्मियुनि जी का बि हक़ीक़त कान्हे। अमल उहो ई अमल आहे जंहिंजे दौरान माण्हूअ जे ज़हन में का शऊर जी चिणग ॿरे, हुनजी दिलि में सोज़ ऐं तड़प जो को अलाउ उॿलजी पवे, हुनजे रूह जे अंदरि का कैफ़ियाती हलचल पैदा थिए, हुनजे अंदर में को अहिड़ो हादिसो गुज़रे जेको बरतर हक़ीक़तनि जी दरीअ खे खोले छॾे। इहे ई सभु असल कामयाबीअ जो मयार आहिनि। उहो ई अमल आहे जेको माण्हूअ खे इन क़िस्म जा तोहफ़ा ॾेई रहियो हुजे। जंहिं अमल सां माण्हूअ खे इहे शयूं न मिलनि उहो अहिड़ो ई आहे जीअं सोराख़ वारी बाल्टीअ में पाणीअ जो विझणु। ॾिसण जी शइ इहा कान्हे त तव्हां छा करे रहिया आहियो, ॾिसण जी शइ इहा आहे त तव्हां छा थी रहिया आहियो। अगरि तव्हां जूं मसरूफ़ियतूं तमामु वधियल आहिनि, अगरि ॿुधाइण लाइ तव्हां वटि वॾा वॾा कारनामा आहिनि पर अव्हां जी अंदरूनी हस्ती ख़ाली हुजे, अव्हां ख़ुदि कुझु बि न थी रहिया हुजो, त तव्हां जूं इहे मसरूफ़ियतूं महज़ बेफ़ाइदा सरगर्मियूं आहिनि। इन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। हवाऊं हुजनि पर उन में ऑक्सीजन न मिले, पाणी हुजे पर उन मां सैराबी न थी सघे, ग़िज़ा हुजे पर उन में क़ुवत न मिले, सिज हुजे पर हू रोशनी न ॾेई रहियो हुजे, त अहिड़ो हुअणु कोन्हे बल्कि न हुअण जी बि बदतरीन शिकिल आहे। इन तरह जो अमल माण्हूअ खे पंहिंजी ग़िज़ा न ॾेई रहियो हुजे त उहो अमल न सिर्फ़ बेअमली आहे बल्कि उन खां बि वधीक बेमाना का शइ। पत्थर जे मथां तव्हां पाणी विझो त बज़ाहिर पाणीअ मां आलो थी वेंदो, हुन जे चारई पासे तव्हांखे पाणी नज़र ईंदो, पर पत्थर पाणीअ जो मज़ो ऐं तर थियणु नथो ॼाणे। हुनखे पाणीअ जी इन ॿी हैसियत जो को तजुर्बो कोन्हे। उन जे बरक्स हिकु ज़िंदा माण्हू जॾहिं उञ जे वक़्तु पाणी पीए थो त हुन जूं रॻूं तर थियो वञनि, हू पाणीअ जी हक़ीक़त जो हिकु अंदरूनी तजुर्बो करे थो। इन मिसाल सां सम्झी सघिजे थो त करणु छा आहे ऐं हुअणु छा आहे। करणु इहो आहे त माण्हू कुझु मुक़ररु आमाल रस्मी तौर ते दोहिराईंदो रहे, माण्हू जी ज़ुबान मां कुझु लफ़्ज़ निकिरंदा हुजनि, उहे लफ़्ज़ हुनजी दिलि जी धड़कन न बणिजी सघनि। माण्हू पंहिंजे हथनि पेरनि सां कुझु अमल करे पर उनजो अमल हुनजी रूह खे न छूहे, हुनजी हरकात व सकनात हुनजे दिलो दिमाग़ में का लहर पैदा न कनि। उनजे बरक्स हुअणु इहो आहे त माण्हूअ जो अमल हुनजे लाइ रूहानी तजुर्बो बणिजी वञे, हुनजे अंदरूनी हस्तीअ खे बार बार उहे कैफ़ी ग़िज़ाऊं मिलनि, हुनजो जिस्मानी अमल उन ग़ैर जिस्मानी वजूद में हलचल पैदा करे रहियो हुजे। उहो ई करणु आहे जंहिंजे दरमियान माण्हू ख़ुदि बि कुझु थी रहियो हुजे, जेको करणु हुअणु न बणिजे हक़ीक़त जे एतबार सां उनजी का क़ीमत कान्हे। उहो हिकु अहिड़ो पत्थर आहे जेको बज़ाहिर पाणी में पुसियलु आहे पर पाणीअ जो मज़ो नथो हासिल करे सघे।